अस्सलाम वालेकुम दोस्तों जी सिंध आऊं डॉक्टर ज़फ़र ख्वाजा ऐं राति 12 कलाक जी नाइट शिफ्ट करे ऐं जॾहिं सुबुह जो घर अची पहुतुसि त यकीन करियो ब्रेकफास्ट करण खां पोइ मूंखे बिस्तरे ते निंड सिर्फ़ु इन करे न आई त मूंखे लॻो पियो त जेको हीअ असांजे सिंध में हींअर जेको एड्स जो जेको फैलाव थियो आहे अजीब क़िस्म जे अंदरि में बेचैनी हुई। मूं चयो घटि में घटि 2-3 मिंटनि जो जेको आहे सो हिकिड़ो वीडियो पैगाम ई जारी करे छॾंदुसि त मूंखे थी सघे थो सुकून जी निंड अची वञे ऐं वरी अॼु राति जो ड्यूटी ते वञी सघां। हाणे सिचुएशन इहा आहे त जेकॾहिं आऊं हींअर हेल्थ मिनिस्टर हुजां हा, अज़रा पेचू जी जॻह ते जेकॾहिं आऊं हुजां हा, इफ़ आई पुट माई सेल्फ इन हर शूज़, त आऊं हीअं ख़बर आहे तव्हांखे छा करियां। आऊं अचां हा मीडिया ते ऐं आवाम खे अची ॿुधायां हा त असां हिन वक़्तु तमामु वॾे क्राइसिस में आहियूं। असां मञूं था सिंध में तमामु तेज़ी सां एड्स फैलिजे पई ऐं इहो जेको मीडिया ते अचे पियो त सिर्फ़ु लाड़काणे डिवीज़न में एड्स आहे, जेका पोइ लाड़काणे खां पोइ सॼे मुल्क में पखिड़िजे पई, इहा सरासर ग़लति ॻाल्हि आहे। सिंध में कराची खां वठी कश्मीर ताईं मुकमल तरीक़े सां ओतिरी एड्स आहे जेतिरा केसिस हींअर लाड़काणे में ज़ाहिर थिया आहिनि। सिर्फ़ु लाड़काणे में एड्स जा मरीज़ इन करे ज़ाहिर थिया आहिनि जो असां उते टेस्टूं कयूं आहिनि, उते स्क्रीनिंग कई आहे। उन खां पोइ आऊं अवाम खे इहो रिएश्योर करायां त हुकूमतनि जी मुकमल रिस्पॉन्सिबिलिटी वठे थी। जेके बि BHU ठहियल आहिनि, हर देह में हिकिड़ो बेसिक हेल्थ यूनिट ठहियल आहे। उते जो जेको डॉक्टर्स जेके आहिनि, जेको अमलो आहे पैरामेडिकल स्टाफ ऐं नर्सिस जो, उहो बि हुकूमत जो ई अमलो आहे। त उन्हनि खे इन्फेक्शियस डिज़ीज़ जा जेके माहिर डॉक्टर आहिनि, कम्युनिकेशन मेडिसन जा जेके बि कम्यूनिटी मेडिसन जा जेके बि माहिर डॉक्टर्स आहिनि, उन्हनि जूं टीमूं मोकिले डिवीज़न टू डिवीज़न, 5 डिवीज़न्स आहिनि, हिकिड़ी डिवीज़न खां स्टार्ट करियो, उनखे क्लियर करियो, वरी ॿी डिवीज़न में, पोइ 3 में, 4 में, पोइ आख़िर में 5 में। त उन्हनि खे स्पेशलिस्ट जेके डॉक्टर्स आहिनि उहे उन्हनि जी ट्रेनिंग कंदा। पोइ उहो जेको BHU हूंदो, उते जेको अमलो हूंदो, उहो ट्रेनिंग वठण खां पोइ घर डोर टू डोर सर्विस ॾींदो। छा कंदो त उहो उनखे माण्हुनि खे प्रिवेंशन जे बारे में ॿुधाईंदो, एहतियात जे बारे में ॿुधाईंदो त एड्स खां बचाव मुमकिन आहे। जॾहिं जीअं जेको आहे सो फैमिली प्लानिंग जी जेका काउंसलिंग थींदी आहे, बिल्कुलु ओड़ी तरीक़े सां टीमूं ठाहे करे उहा घर डोर टू डोर वञी करे उन्हनि माण्हुनि खे कन्विंस कंदियूं, ॿुधाईंदियूं त बाबा हिन क़िस्म जा प्रिकॉशन्स तव्हांखे वठिणा आहिनि। उहे हैंडबिल्स जे थ्रू हुजनि, मीडिया TV इलेक्ट्रॉनिक मीडिया जे थ्रू कैंपेन हलाइजे, ऐं प्लस जेको सोशल मीडिया ऐं न्यूज़पेपर जे थ्रू। उनखां पोइ उहो BHU जा जेको स्टाफ हूंदो उनखे अबंडेंट मिक़दार में स्क्रीनिंग किट्स जेके आहिनि मुहैया कयूं वञनि। उहो उन देह जी रिस्पॉन्सिबिलिटी खणे त बाबा इन में जेतिरा बि माण्हू आहिनि इन्हनि जी असां स्क्रीनिंग कंदासीं। स्क्रीनिंग थियण खां पोइ जेके बि केसिस डायग्नोस थींदा उनखे हिकिड़ो इज़त भरियो असां इलाजु ॾींदासीं। ही अगरि आऊं हींअर जेकॾहिं हेल्थ मिनिस्टर हुजां त आऊं अवाम में वटि वञी करे उन्हनि खे ही ॿुधायां हा। उन खां पोइ छा थी हा त जेके बि पंहिंजो एड्स जे फैला में जेको बि मुलवस आहे उनखे फौरी तौर ते बैन कयो वञे। क्रैकडाउन, मैसिव क्रैकडाउन। हे जेके क्वैक्स जूं क्लिनिक्स आहिनि, उहे डॉक्टर्स जेके रीयूज़ करे सिरिंज हलाइनि था, पंहिंजी क़यामतकारी कनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु हेवी फाइन्स, उन्हनि जी क्लिनिक्स खे ताला सील, मुकमल तौर ते सील। ब्लड बैंक्स जेके जिन वटि आउटडेटेड मशीन्स पयूं आहिनि स्क्रीनिंग जूं, जेके बग़ैर ब्लड खे स्क्रीन करण जे माण्हुनि खे धड़ाधड़ जेको आहे सो ब्लड ट्रांसफ्यूज़ कनि थियूं पियूं, उन्हनि ब्लड बैंक्स खे सील कयो वञे या उन्हनि खे पाबंद कयो वञे त तव्हां जेको लेटेस्ट मशीनरी पाण वटि रखंदो। कराची अंदरि, हैदराबाद अंदरि, ख़ासि करे कराची जी घटी में हिकिड़ा सस्ते क़िस्म जा सर्जिकल सेंटर्स ठहियल आहिनि, जेके हरनिया जो ऑपरेशन करे छॾींदा, अखि जो ऑपरेशन करे छॾींदा, पंहिंजो हॾी जो ऑपरेशन करे छॾींदा, अपेंडिक्स जो ऑपरेशन करे छॾींदा, पर तोहफ़े जे तौर ते उहे उन माण्हू खे, उन ॿार खे, उन माईअ खे एड्स जी बीमारी तोहफ़े में ॾियनि था। छो? उनजी वजह सिर्फ़ु इहा आहे त उन्हनि वटि अपडेटेड ऑटोक्लेव मशीन्स न आहिनि, जंहिंमें उहो पंहिंजे जेके सर्जिकल इंस्ट्रूमेंट्स आहिनि उन्हनि जी जेको आहे हो थी सघे, स्टरलाइज़ेशन थी सघे। अहिड़ी तरह सां तव्हां सदर में वेंदो त इहे चाइना जा जेके डेंटिस्ट वेठा अथव, इहे कंहिं बि तरह जी जेको आहे सो स्टरलाइज़ेशन नथा कनि, बल्कि जेके आउं तव्हांखे ॿुधायां मोर देन 80% जेके डेंटिस्ट्री क्लिनिक्स आहिनि उन्हनि में बि जेको आहे सो प्रॉपर स्टरलाइज़ेशन इंस्ट्रूमेंट्स जी नथी थिए। उनखां पोइ माण्हुनि, आम माण्हुनि में इहा अवेयरनेस त बाबा तव्हां जेको जॾहिं बि हजाम वटि वञो त उते तव्हां नए ब्लेड जी डिमांड करियो। उनखां अलावा जेके बि माना कॉज़ आहिनि एड्स खे फैलाइण जा, उन्हनि जे ख़िलाफ़ु मैसिव क्रैकडाउन एक्रॉस द सिंध लेवल
जेको आहे उहो थियणु खपे, उहो असां कंदासीं। माना बीइंग ए हेल्थ मिनिस्टर हुनखे अची करे आवाम खे इहो ॿुधाइणु खपे त हीअ असां कंदासीं, हीअ असां करणु चाहियूं था, हीअ असांजो रिज़ॉल्व आहे। हाणे उन में तव्हां इहा अपील विझी सघो था, चई सघो था त बाबा असां वटि एतिरा बजट न आहिनि, ऐं मुराद अली शाह शुड टेक ए डिसीशन, शुड टेक एन इनिशिएटिव कि असां जेके बि डेवलपमेंट फंड आहिनि असां उन्हनि खे फ़िलहालु हॉल्ट करियूं था, छो त असांजी हेल्थ वटि बजट घटि आहे ऐं हीउ हिकिड़ो मैसिव प्रॉब्लम आहे असांजी सॼी जनरेशन खे जेको आहे सो एड्स ॾिए वेंदो। तंहिंजे करे असां डेवलपमेंट ते असां कंप्रोमाइज़ करियूं था, उहो सॼो बजट असां इन शइ ते यूज़ करियूं था। अच्छा, उन खां पोइ अवाम में तव्हां अपील विझो त जेके बि ओवरसीज़ सिंधीज़ आहिनि, जेके बि पंहिंजो सिविल सोसाइटी जा मेंबर्स आहिनि, जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, सरहदी वारा सिंधी आहिनि, उहे असांखे उन एड्स फंड में डोनेट कनि ताकी असां वधि खां वधि अपडेटेड किट्स ऐं जेके प्रिवेंटिव मेयर्स लाइ जेके बि कैंपेन हलंदी उन ते उहे पैसा ख़र्चंदा, प्लस में जेको ट्रीटमेंट ते जेके बि पैसा ख़र्चंदा असां उन ते कंदासीं। असां हिकु दफ़ो सॼी सिंध खे स्क्रीन करे हिन एड्स खे असां जेके मरीज़ हूंदा उन्हनि खे डायग्नोस कंदासीं, उन्हनि खे ट्रीट कंदासीं ऐं फर्दर जेका पॉपुलेशन बचियल हूंदी उन्हनि खे असां एतिरे तरीक़े सां शऊर ॾेई छॾींदासीं प्रिवेंटिव मेजर्स जे हवाले सां, जो उन्हनि में उहा आगाही अची वेंदी। बहसियत ओवरसीज़ सिंधी आऊं हींअर कंसर्नड आहियां पंहिंजी सिंध जे लाइ, आऊं बेचैन आहियां। हिन मुल्क में मूंखे कंहिं बि क़िस्म जो ख़तरो कोन्हे, मूंखे को प्रॉब्लम कोन्हे, पर आउं सिर्फ़ु इहो शो करणु चाहियां थो त आउं अव्हां जे लाइ परेशान आहियां, ऐं कंसर्न आहियां। ऐं मुख़्तलिफ़ रिसोर्सिस जे थ्रू मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हाईंदे ऐं एड्स जे बारे में मालूमात हासिलु करियां पियो। हिकिड़ी प्रॉपर जेको आहे सो स्ट्रेटजी असां ठाहियूं था पिया, जेका असां सिंध गवर्नमेंट खे तमामु जल्द जेको आहे सो अरसाल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु आहे त इन जे बारे में केर बि जेकॾहिं ख़ामोश रहे थो, आउं तव्हांखे ॿुधायां तव्हां क़ौमी मुजरिम आहियो। तंहिंजे करे एड्स जे बारे में वधि खां वधि इन खे डिस्कस कयो वञे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। सिंध सलामत, साथ सलामत।